नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु क्वेश्चन पुछणो आहे। हाँ त भक्ति मार्ग में चवंदा आहिनि हाँ त जॾहिं महाभारत की लड़ाई लॻी हुई हाँ त उन खां पोइ प्रलय अची वई। हाँ त उनजो अर्थ छा आहे? प्रलय खां पोइ छा सृष्टि ते जीवन कोन हूंदो? हाँ ॾिसो, ये जो ॾेखारींदा आहिनि न प्रलय थी वई, लेकिन पोइ जी कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि हिकु तरफ़ त चईंदा आहिनि प्रलय थी वई, पोइ कोई माण्हू चईंदा आहिनि कि कृष्ण पीपल जे पत्ते ते आयो अंगूठो चूसे करे सागर में। हाँ न त हाणे कृष्ण जो जन्म कीअं थियो? जॾहिं प्रलय थी वई त तत्व ई रहंदा न भई, जी जलमयी थी वई, पूरो पाणी पाणी थी वियो त तत्व ई रहंदा, पाणी, धरती, आकाश, वायु ऐं ये जेका ग्रह आहिनि। पोइ कृष्ण खे कंहिं जनम ॾिनो जो पीपल जे पत्ते ते आयो? हालांकि पाण हिकु क्लास में तव्हांखे ॿुधायोसीं कि पीपल जे पत्ते जो मतिलबु छा आहे, कि बाक़ी सभु तरफ़ पाणी पाणी थी वेंदो, दिल्ली जे आसपास जो जेकी जॻह आहे हुन ते नई दुनिया वसदी ऐं हुते ई कृष्ण जो जन्म थींदो। त ये जलमयी न थींदी आहे कॾहिं बि, पूरी दुनिया जी प्रलय न थींदी। अच्छा, छा थींदो आहे, बाक़ी सभु देश पाणी में हली वेंदा आहिनि, सिर्फ़ु भारत जो ई थोरो सो हिसो बचंदो आहे जंहिंमें स्वर्ग जहिड़ी दुनिया वापसि खां शुरू थी वेंदी। भई कृष्ण हिन दुनिया में ईंदो त हुनजे लाइ हुनजा माउ पीउ बि खपनि, ॿियो दुनिया में ईंदो त किथे रहंदो, छा खाईंदो, छा पींदो, हुनजी देखभाल केरु कंदो, कपिड़ा आदि केरु ठाहींदो। त पूरी दुनिया ई हिकु तरीक़े सां खपे न, कपिड़ा वारा बि खपनि, रोटी वारा बि खपनि, राशन वारा बि खपनि, घर ठाहिण वारा खपनि। हिकु तरीक़े सां हुन समय इहे सभु माण्हू रहंदा। ऐं हुन खां पोइ कृष्ण जे माउ पीउ जे ज़रिए ई कृष्ण जो जन्म थींदो आहे। त इहे जेके शास्त्रनि में भक्ति मार्ग में ॻाल्हि चईंदा आहिनि त परमात्मा हिन जो अर्थ इहो था ॿुधाइनि कि जलमयी पूरी न थींदी आहे, थोरो सो हिसो भारत जे दिल्ली जे आसपास जो रहंदो आहे, उन में ई कृष्ण जी दुनिया नंढी हूंदी आहे, थोरी सी वधंदी आहे, पोइ धीरे धीरे वधंदे हाणे त दुनिया ॾिसो केॾी वॾी थी वई आहे। त इहे हर 5000 साल में ईअं ई थींदो आहे, दुनिया वधंदी आहे, पोइ 5000 साल खां पोइ वापसि घटी थी वेंदी आहे, पोइ वापसि खां शुरू थींदी आहे। इहे खेल हूंदो आहे 5000 साल जो। अच्छा, ठीकु आहे जी हाँ।